मुंहिंजी माउ न बची मञंदी न को मरे न को करे। जिन जी हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं झोर शहर में हिकिड़ी असां जी ग़रीब ख़ानदान आहे हिते ससुई खसकिन जेकी काफ़ी अरसे खां वठी बीमार आहे। हुनजो जेको आहे हिकिड़ो त पेट में पाणीअ जो ऐं ॿियो जेको आहे कारी साई जी मरीज़ आहे। हिन जा ॿ पुट आहिनि, उहे वीचारा मज़दूरी कंदा आहिनि। हाणे हुननि खां जेको पुॼी सघियो हुननि पंहिंजो जेको थी सघियो पिए हुननि पंहिंजो दवादारूं कयो पिए। हाणे हुननि वटि एतिरो पैसो न आहे जो अॻिते वञी पंहिंजी माउ जो इलाजु कनि। उन जे लाइ हुननि असांखे चयो त भई असां ॾे तव्हां अचो त जीअं कहिड़ा सरंदीअ वारा जीअं असांजी मदद कनि। ऐं हिन वक़्तु असां इहे पोज़ीशन तव्हांखे ॾेखारींदा हूंदासीं त हिन जे घर जा भाती 7-8 घर जा भाती आहिनि। जीअं त तव्हांखे असां ॾेखारींदा वियासीं त हाणे इहा हिकिड़ी नंढड़ी आहे, उहा माज़ूर बि आहे। हाणे उहो तव्हांखे असां जेको हिन जा ॿ पुट आहिनि जेके वीचारा मज़दूरी कंदा आहिनि। पोइ कॾहिं मज़दूरी आहे त कॾहिं कोन्हे थी। उन हवाले सां साईं जन खां पहिरीं पुछंदासीं दादा तव्हां छा कंदा आहियो? जी 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 माना फुड़ी तल छो त तव्हांजी जन्नत सो उन जे लाइ तव्हां जेको मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त 500-600 रुपया ॾियारी आहे। मूंखां जेका बि थोरी जे इलाज लाइ थियो वियो सो मूं घणेई कयो आहे। हाणे केॾीमहिल ॾियारी आहे केॾीमहिल कोन्हे। हींअर इस्पतालुनि जा सभु कंहिंखे ख़बरूं आहिनि त को बि माना चाहे त इस्पतालुनि जा ख़र्चनि। हाणे जेकी ॿ-टे बीमारियूं ॾिसी वियूं आहिनि। हाणे मूं ग़रीब खां माना इलाजु न पियो थियो वञे। असांजी संगत साथा दोस्तनि ॿाहिरनि उन्हनि खे सभिनी खे अपील आहे त मूं ग़रीब जी वालदा जी माना ज़िंदगी बचाई वञे। ऐं उन्हनि खे सभिनी ॿाहिरनि दोस्तनि खे असां पाऊं ॿधी अर्ज़ु पिया कयूं ऐं हीअ शयूं असां वटि पयूं आहिनि त महिरबानी करे जंहिं बि भाउ खां मदद पुछे था मदद कनि की पोइ पंहिंजी वालदा जी माना इलाजु कराइणु चाहियां थो। हिन ॻाल्हि ते तव्हां कहिड़ियुनि हॉस्पिटलनि में विया आहियो? साईं शहदादपुर बि विया आहियूं, हैदराबाद बि विया आहियूं, सांगड़ वियासीं, नवाज़ शाह बि वियो आहियां। नवाज़ शाह जा अॼु वापसी मोटी आहियूं आहे जेको असांखे इलाज जो जवाबु मिलियो वियो आहे। त हाणे अॼु ॿी ख़बर इहा आहे त असांखे नवाज़ शाह जा हर शइ ॿाहिरि लिखी वई आहे। मूंखां उहा न पहुती आहे। नेठि असां वापसि मोटी आयासीं। असांजे माना बेवस थी माना सभिनी खे अपील इहा था कयूं त महिरबानी करे असांखे जेके 5 रुपया पहुचनि असां मदद कनि ऐं हुन खां पोइ अॻिते वरी इलाजु चालू कयो वञे ऐं ज़िंदगी मुंहिंजी वालदा जी बचाई वञे। इहो महिरबानी सभिनी दोस्तनि भाइरनि अॼु साजा मरिया बिलावल आहे जेको बि आहे माना पंहिंजी हूंद वारो असांजी उन्हनि खे अपील आहे। सभु जेके बि असांजा माना सरमुद आहिनि उन्हनि खे सभिनी खे अपील आहे। नंढड़ी तव्हां पंहिंजी माउ जे बारे में कुझु ॿुधायो पुटु? मुंहिंजी माउ न बचनि चाहियां पिया। जी हा मुंहिंजी माउ न बची मञंदी न को मरे न को करे। तव्हां हिन नंढड़ीअ जो आवाज़ु ॿुधो त मुंहिंजो चवणु इहो आहे त मुंहिंजी माउ खे बचायो ऐं मुंहिंजी माउ खे बचायो। उन हवाले जूं वीचारी हीअ सदायूं छो त पाण बि जॾड़ी आहे। हुनखे बि पंहिंजी जन्नत जे हिसाब सां माना दुख ऐं तकलीफ़ आहे ऐं उहो वीचारी केॾो ॾुखाइल अंदाज़ सां हू इहो चई रही आहे। ऐं हिन वक़्तु असां जेको आहे उनजी वालदा सां बि ॻाल्हाईंदासीं। मां तव्हां को हा तव्हां थोरो उन्हनि कुझु तव्हांजी का मदद कई?
कंहिं बि मदद कान कई आहे जी ख़ान मोहम्मद कई जी कोड़ी जो चवणु आहे त असांजी मदद सिर्फ़ु झोलम जा ख़ान मोहम्मद खसकली कई आहे ॿिए अञा ताईं कंहिं बि न कई आहे ऐं इहा अपील कंदुसि अराई बिरादरी खां खड़ल बिरादरी खां छो त हुननि काफ़ी मददियूं कयूं आहिनि जॾनि जूं इन्हनि जूं देवान जूं हुननि काफ़ी मददियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि खे जेके मदद कंदा आहिनि जेके यूनियनियूं ठाहियो वेठा आहिनि कंहिं ग़रीब जी मदद करण जे लाइ उन्हनि खे पुरज़ोर अपील कंदुसि छो त हीउ हिकिड़ो खुलो किताबु आहे उन्हनि खे पुरज़ोर अपील कंदुसि त ख़ुदा रा इंसानियत जे नाते ज़ात जे नाते न इंसानियत जे नाते इन्हनि मिसकीननि ग़रीबनि अबोजनि जी मदद कयो त हर को पंहिंजी माउ भेण वारो आहे हीअ वीचारा नथा पुॼी सघनि उन जे करे हुन पंहिंजे मीडिया जो सहारो वरितो आहे त जीअं केरु असांजी मदद करे ऐं असांजी जेकी जन्नत आहे उन खे बचायो वञे उन जे लाइ असां राणी राशिद खे ऐं अदीसा जे आता मरी खे ऐं अकबर मरी साहब खे मां ख़ुदि जेको आहे हुनखे पुरज़ोर अपील कंदुसि त हू ख़ुदि अचनि हू ख़ुदि अची करे हिते हुननि खे ॾिसनि ऐं हुननि जी मदद कनि हुनखां पोइ झोल में खोड़ सारा वेठा आहिनि त जेकॾहिं का अहिड़ो ग़लति फेल जेको कनि पिया उन मज़ा जेकॾहिं ॿ टे रुपया हू न कंदा उहो जेकॾहिं हेॾां कंदा त उहो सवाब जे ख़ातिर हुननि खे उनजो सिलो